बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 9 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे इब्तिदाई तिब्बी इमदाद। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी कीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ हादिसो माना अचानक वाक़ियो, पेश अचणु। लफ़्ज़ आफ़तुन माना मुसीबतनि। लफ़्ज़ आस पास माना क़रीबी या वेझा। लफ़्ज़ हिकदम माना फ़ौरन। लफ़्ज़ घुर्बल माना ज़रूरत वारा। लफ़्ज़ उपाव माना कदम। लफ़्ज़ बर वक्त माना वक्त सिर। लफ़्ज़ धार धार माना अलग अलग। लफ़्ज़ ओचिते माना अचानक। वो लफ़्ज़ आहे इमदाद माना मदद या ताउन। लफ़्ज़ पोसल माना भिगल। लफ़्ज़ पसराईंदड़ माना आली। लफ़्ज़ अगड़ी माना कपिड़े जो टुकड़ो। लफ़्ज़ लाड़े माना फेरे। लफ़्ज़ बुत माना जिस्म। लफ़्ज़ झोले माना गरम हवा। लफ़्ज़ सथियल माना लॻल। लफ़्ज़ मुसीबत माना तकलीफ़। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, इब्तिदाई तिब्बी इमदाद जो मतिलबु छा आहे? जवाब, कंहिं बि हादिसे या किन बि आफ़तुनि जो शिकार थियण वारनि जी जान बचाइण जे बर वक़्तु कोशिश करण खे इब्तिदाई तिब्बी इमदाद चइबो आहे। बे इब्तिदाई तिब्बी इमदाद खे ॿियो छा सॾियो वञे थो? जवाब, इब्तिदाई तिब्बी इमदाद खे तुर्त इलाज सॾियो वञे थो। जीम, इब्तिदाई तिब्बी इमदाद जी ज़रूरत कहिड़े वक़्तु पए थी? जवाब, इब्तिदाई तिब्बी इमदाद जी ज़रूरत उन वक़्तु पए थी जॾहिं कंहिं खे बिजलीअ जो शॉक लॻे थो, बिजलीअ जी तार में फासी पवे थो, धकु लॻे थो, नांग ॾंगे थो, को बाहि में सड़ी पवे थो या पाणी में को ॿुॾी पवे थो। दाल, बिजलीअ जी तार में फाथल खे कीअं छॾाइजे? जवाब, बिजलीअ जी तार में फाथल खे छॾाइण लाइ बिजली बंदि कजे या सुकल काठीअ सां फाथल फ़र्द खे आज़ादु कराइजे। साहु बंदि थियण जी हालत में हथरादू तरीक़े सां साहु खणाइजे। संदसि जिस्म जी चुरपुर रोकिजे। उन खां पोइ उन शख़्स खे यकदम कंहिं वेझे इस्पताल पहुचाइजे। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि उपाय, इमदाद, नोयत, ग़ैर पसराईंदड़, झोले सटियल, मामूली। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं हिननि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे उपाय माना कदम। जुमिलो लिखंदासीं, हादिसे जो शिकार थियल लाइ बर वक़्तु उपाय वठणु घुरिजनि। पोइ लफ़्ज़ आहे इमदाद माना मदद या ताउन। जुमिलो लिखंदासीं, ॿोॾ जे सतायलनि जी इमदाद कई वई। पोइ लफ़्ज़ आहे नोयत माना क़िस्म या ख़ुसूसियत। जुमिलो लिखंदासीं, असां अहम नोयत जी
गुफ्तगू करे रहिया आहियूं। पोइ लफ़्ज़ आहे गैर पसराईंदड़, माना आलो न कंदड़। जुमिलो लिखंदासीं, बिजलीअ जी तार में फाथल खे गैर पसराईंदड़ मादे सां छॾाइजे। नंबर 3, दुरुस्त जवाब ते टिक यानी सही निशान लॻायो। अलिफ, गैर पसराईंदड़ जिस्म कहिड़ो आहे? लोह, काठ, पितल, पाणी। सही जवाब आहे काठ। काठ ते टिक कंदासीं। बे, ॿुॾल शख़्स खे ऊंधो करे छो लेटाइबो आहे? साह खणण लाइ, पेट मां पाणी कढण लाइ, रत जे दौरे खे बहाल करण लाइ। सही जवाब आहे पेट मां पाणी कढण लाइ। इन ते टिक कंदासीं। जीम, झोले सटियल जी जिस्म में कहिड़ी खोट थी वञे थी? रत जी, ऑक्सीजन जी, खाधे जी, पाणीअ जी। सही जवाब आहे पाणीअ जी। इन ते टिक कंदासीं। नंबर 4, जुमिला दुरुस्त करियो। जी दोस्तो, हाणे जुमिला आहिनि, इन्हनि खे दुरुस्त करे लिखंदासीं। पहिरियों जुमिलो आहे माण्हूअ खे नांग ॾंगे वई। जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं, माण्हूअ खे नांग ॾंगे वियो। पोइ जुमिलो आहे छोकिरी पाणी में ॿुॾी वियो। जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं, छोकिरी पाणीअ में ॿुॾी वई। पोइ जुमिलो आहे मथे में सख़्तु सूरु पए थी। जुमिले खे दुरुस्त करे लिखंदासीं, मथे में सख़्तु सूरु पए थियो।